सूबाई वजीर सईद गनी चयो आहे त पीपल्स पार्टी गैर आइनी मदाखलत बंद करण जी ॻाल्हि करे रही आहे। उन करे वफ़ाक़ तरफ़ां पीपल्स पार्टी खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध जा माण्हू वॾे वज़ीर सां गॾु आहिनि। सिंध हुकूमत पंहिंजे वोटनि सां क़ाइमु आहे। हिन चयो त कराची ऐं हैदराबाद में मुख़ालिफ़ बल्दियाती हुकूमतूं हुयूं। वॾो वज़ीर सिंध जो केस विढ़ी रहियो आहे। हिन चयो त फवाद चौधरी पहिरियां बि सिंध हुकूमत खे हटाइण जूं ॻाल्हियूं करे चुको आहे। पीपल्स पार्टी गैर आइनी मदाखलत बंदि करण जी ॻाल्हि कई आहे। हिन चयो त फवाद चौधरी इतिहादियुनि खे हौसलो ॾियण लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी आइन ऐं कानून मुताबिक़ सूबो हलाए रही आहे, जॾहिं त पंजाब में बल्दियाती नुमाइंदनि खे फारिग कयो वियो। सुप्रीम कोर्ट बल्दियाती नुमाइंदनि खे बहाल करे छॾियो। हिन चयो त आइन ऐं कानून जी ॻाल्हि करण ते मुराद अली शाह खे पसंदि नथो कयो वञे।